असां नंढड़ी खणी आयासीं सुबुह जो 8 बजे हिननि 4 बजे ताईं असांखे विहारे असांजी माना डाक्टराणी कान आई 25,000 पैसा बि वठूं थी हली वई। मेन मसइलो आहे काउंसलर चांजो पोइ आई कान। पोइ असां ॿिए हंधि खणी वियासीं, वरी ॿिए हंधि वञी इलाजु करायोसीं। वरी पोइ हिननि का बि मालिकी कान कई। पोइ असां ॿिए हंधि इलाजु कराए उतां खणाए आयासीं। असां कल्ह बि कई कंफर्म, पर माना कुझु बि न आहे। छो पर असां अॼु जेको कयूं था न त सुभाणे असां हाई कोर्ट जो बि दरवाज़ो वञी खड़काईंदासीं, जेको असांजो हाल आहे। बाक़ी हिननि सां असां घटि न कंदासीं। पोइ जेको हे बि हलंदा असां बि हलंदासीं। नालो मुंहिंजो हाकिम अली गोरड़ा। डाक्टराणी कौंसर चांडीअ जे लाइ बि हाई कोर्ट वेंदुसि, भुर्ट जे लाइ बि वेंदोसांसि, ज़ुबैर भुर्ट उन जे लाइ बि कोर्ट वेंदुसि, सम्झी। असां उन्हनि जे लाइ बि कंदासीं। पोइ जेको छो अॻिते मोड़ींदासीं। असांजे लाइ कुझु बि हिननि नाहे कयो। 4 ॾींहं अॼु माना ॿियो ॾींहुं आहे त माना का ॻाल्हि न मुहाड़ा। असां ॿिए हंधि वञी इलाजु कराया आहिनि सभु कुझु। अञा छोकिरी रिएक्शन आहे, कंडीशन में न आहे।